बगड़ लॻ ॻोठ कंबरकोट बरसाती पाणी निकाल न थियण जे करे 10 खां मथे घरनि ते मुश्तमिल सॼो ॻोठ पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठ वासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाण दाहींदे चयो आहे त 8 ॾींहं खां असांजो सॼो ॻोठ पाणी हेठि आहे, मगर कंहिं बि असांजी सार संभाल नाहे लधी। बरसाती पाणी निकाल न थियण जे करे असांजो माल मरी रहियो आहे ऐं गंदो पाणी बीहण जे करे केतिरनि बीमारियुनि कर खंयो आहे। मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। 10 खां मथे घर दही पट थी विया आहिनि। उन्हनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ मां बरसाती पाणी निकाल कराए असांजी माली मदद कई वञे। भाऊ असांजी हालत ॾिसो, असांखे 10-15 ॾींहं 20 ॾींहं आहे, ॾिसो घिटी असांजो असांखे परेशान लॻा पिया आहियूं। कंबरकोट मुगेरी में बरसाति में असांजी हालत ॾिसो। महिरबानी करे असांजी घिटी ठहिराए ॾियो वञे। अलाह जो नालो अथव, हुकूमत खे असांजो अपील आहे त हे असांखे ठहिराए ॾियो। कंबरकोट मुगेरी जो हालत ॾिसो, 20 ॾींहं असां न छड़ाई ते वञूं था, न असांजे घरनि में अटो आहे, न चांवर आहे, बुखनि ते बचड़ा असांजा वेठा आहिनि। अलाह जो नालो अथव, असांखे घिटी ठहिराए ॾियो वञे। असां सदा ई सूरनि में कंबरकोट मुगेरी जो अवाम आहे। हेॾे ॾिसो घणा घर आहिनि साईं।